नाज़रीन ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। कराची जे नेशनल स्टेडियम ते पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में मैच सबबि मुख्य रस्ता बंदि थियण वारो मामलो अदालत में पहुची वियो आहे। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचाईंदा हलूं त कराची जे नेशनल स्टेडियम ते पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में मैच सबबि मुख्य रस्ता बंदि थियण वारो मामलो अदालत पहुची वियो आहे। सिंध हाई कोर्ट शहरी जी दरख़्वास्त ते चीफ सेक्रेटरी, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं महताब शरखान जी। महताब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदुमि त कराची जी नेशनल स्टेडियम में पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में मुख्य जेके मैच हलण जे सबबि जेके मुख्य रस्ता जेके बंदि कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट तरफ़ां में जेको आहे शहरनि दरख़्वास्त जमा करे छॾी आहे, जंहिंमें चीफ सेक्रेटरी, घरू सेक्रेटरी ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। धुरनि खे 4 फरवरी ताईं जवाब तलब करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। शहरनि दरख़्वास्त में मौक़फ़ अख़्तियार कयो आहे त शहरी 25 ॾींहंनि खां आम रस्ता बंदि हुजण करे सख़्तु परेशान आहिनि। जेके सॼो ॾींहुं रस्ता बंदि हुजण जे करे ऑफिसुनि में ऐं पंहिंजे कमकार खे माण्हू नथा पहुची सघनि। हुननि मुतालबो कयो आहे त जल्द सां जल्द इहे रस्तनि जेके खोलाए करे ऐं माण्हुनि खे आसानी फ़राहम कई वञे। जी वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।